सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीरियन सां बदीअ जे इज़हार लाइ रैलियूं कढियूं वयूं। नवाबशाह में कश्मीरियन सां बदीअ जे इज़हार लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनैद समो, डीओ एजुकेशन गुलाम अली बिरहमानी ऐं अवैस डाहिरीअ जी अॻवाणीअ में रैलियूं कढियूं वयूं। बदीन में कश्मीर डे जे हवाले सां हाई स्कूल बदीन जे ग्राउंड में तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में डिप्टी कमिश्नर बदीन डॉक्टर हफीज़ सियाल, एसएसपी बदीन हसन सरदार न्याज़ी, गुलाम रसूल एमदानी ऐं हमीर सिंह राजपूत ख़िताब कयो। मीरपुर माथेले में कश्मीर डे जे हवाले सां पीपीएमएनए सरदार मोहम्मद बख्श खान महर, डिप्टी कमिश्नर मोहम्मद ख़ालिद सलीम, तालीम खाते जे ऑफिसरनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां रैली कढी वई। चेलार में टाउन चेयरमैन प्रदीप कुमार ओझा जी अॻवाणीअ में शहर जे मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शेरियुनि पारां रैली कढी वई। शिकारपुर में बि कश्मीर ॾियारे जे हवाले सां शौकत बलोच, मोहम्मद हुसैन सूमरो, आसिफ शेख ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। खैरपुर में कश्मीरियन सां यकजहती तौर डिप्टी कमिश्नर नईम अहमद सिंधु, ज़िलई चेयरमैन शहरयार खान वसाण, एडीसी इक़बाल जांडराण, एसी मिर्ज़ा वलीद बेग ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। पन्याकिल में बि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे सॾ ते अब्दुल रज़ाक उर्फ वकील खान धारेजो, मियां नईमुल्ला, तारिक जलाली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में कश्मीरी भाइरनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो। सखर में कश्मीरियन सां बदीअ लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी पार्टियुनि पारां रैलियूं कढियूं वयूं ऐं ज़िलई इंतिज़ामिया पारां म्यूनिसिपल स्टेडियम में तकरीब मुनक़िद कई वई, जिते डिप्टी मेयर तारिक चौहान, डिप्टी कमिश्नर राना अदील, डीएचओ मुनीर मंगरियो समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत हर तबके सां तालुक रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। तलार में बि कश्मीरियन सां यकजहतीअ जे ॾिहाड़े ते मैडम जमीला ऐं सफिया शमस पारां हिकु शानदार रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं शेरियुनि वॾे अंग में शिरकत कई। चंबड़ में बि कश्मीरी भाइरनि सां बदीअ जे इज़हार लाइ टाउन चेयरमैन जिब्रान अमीन हैदरी ऐं असिस्टेंट कमिश्नर सोनो खान जी अॻवाणीअ में हज़ारे माण्हुनि जी रैली टाउन कमेटी चंबड़ खां एसी ऑफिस ताईं कढी वई। लालूरैंग में बि कश्मीरियन सां यकजहती तौर क़ौमी अमुन कमेटीअ पारां अब्दुल गफ़ार जोणेजो, मेहताब सूमरो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में दरगाह सैयद विलायत शाह खां रैली कढी वई, जंहिंमें शहरी वॾे अंग में शरीक थिया। सागड़ में बि डिप्टी कमिश्नर मिर्ज़ा नासिर अली जी अॻवाणी में म्यूनिसिपल कमेटीअ खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जॾहिं त जमात इस्लामी, अहले सुन्नत व जमायत, इंसानी हक़नि जी तंज़ीम, पाकिस्तान हिंदू काउंसिल ऐं ॿियनि तंज़ीमनि पारां पिणु रैलियूं कढियूं वयूं। टंडे आदम में बि कश्मीरियन सां यकजहती तौर सिटी हायर सेकेंडरी स्कूल, हाजी रोशन स्कूल, शाह अब्दुल लतीफ हाई स्कूल पारां असिस्टेंट कमिश्नर एजाज अहमद जतोई, म्यूनिसिपल चेयरमैन असगर अब्बासी, डीएसपी अयूब बिरोही ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में धारदार रैलियूं कढे प्रेस क्लब आॾो गॾियल जलसो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि रैलियुनि खे ख़िताब कंदे चयो त दुनिया कश्मीरियन ते थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश आहे, पर पाकिस्तान जो अवाम पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहे। हुननि चयो त कश्मीरियन ते ज़ुल्म थी रहियो आहे ऐं उन्हनि ते अणएलानियल कर्फ्यू जारी आहे, पर केर बि उन्हनि जी तव्हां ॿुधण लाइ तयार नाहे। अॻवाणनि चयो त कश्मीर पाकिस्तान जो अंटर हिसो आहे, जंहिं जे मथां भारतीय फौज नाजाइज़ कब्ज़ो करे वेठी आहे। हुननि चयो त भारत जंग छेड़ी त पाकिस्तान जो बच्चो पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त लाइ महाज़ ते निकिरींदो। अॻवाणनि गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल खां मुतालबो कयो त फौरी तौर कश्मीर मां भारतीय फौज जी जारियत जो नोटिस वठी कश्मीरियन खे पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk